वाली शेरा जी कहाँ चाचा मानी खाई वरितई मां तकरीबन मानी खाई चुको आहियां हुकुम खपे अब अॼु पाणीअ जो वारो आहे तूं वञी पाणी भराए अच छोरा तूं बि कंहिं कम धंधे बि कर सॼो ॾींहुं सुठो पियो ॿुधी छा पियो चए चाचो कम जी कर हा कम करे कोन बाबे जा कम अथई ॾे त हिकिड़ो गिरह ॿियो खाइण ॾे बुढ़वा जो पचाए अथई दिलि थी चए ईअं थाली चटे वञा खण ॿुध मूंखे बनीअ ते न देरि थिए त मुंहिंजी मथे जी मानी उते खणी अचिजांइ जी ॿुध मंजूर जी मानी सां गॾु मुंहिंजी मानी बि मोकिलिजांइ हा मुंहिंजी मानी सां गॾु मखण जो चाणो है चौरी लस्सी जी भरे मोकिलिजांइ तू फिकर ई न कर तुंहिंजे लाइ मानी मां पान खणी ईंदसि सभु कुटी वारो वटो खणी कुटी वारो करे छा थी मथां तूं ॿाहिरि अचे चमाट हिकिड़ी हणाए न आहे तुंहिंजो ॿाहिरि अचण जो मंजूर खे मां पाण मोकिलींदुसि उहो मानी खणी वेंदो छो तोखे आऊं कोन थी वणा छा मूं तोखे चयो न मंजूर ईंदो उहो मानी खणी वेंदो मथां तूं ॿाहिरि आई आहीं चमाट हिकिड़ी हणंदो तैं गब्बो निकितल हूंदी ॿाहिरि ऐं ॿुध कुटीअ वटो ज़रूरु हुजे वे हेॾे अरे हेॾे वे हाणे मां जॻह कोन थी वणा छा हेॾे ॾेॾिरी ॾिठी अथई मूं ॾिठी आहे ओ हिननि बि ॾिठी आहे हीअं हूंदी आहे ओ चरी ख़बर अथई तूं मूंखे हिते वेठल आहीं हिते छा हूंदी आहे दिलि तूं दिलि में वेठल आहीं सची नूर मिठे जो कसम आहे सची छा इहा त मूंखे बि ख़बर कोन्हे तूं केतिरो मूंखे थी वणी अर्ज़ु कयो आहे जॾहिं दिलि ते थिए थो असर आशिकीअ जो सुभान अल्लाह वाह 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 जॾहिं दिलि ते थिए थो असर आशिकीअ जो पतो तंहिं खां पोइ थो पवे महकशीअ जो वाह 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 उस्ताद पर न्याणी जा नाला न वठ अरे चरिया शेर आहे शेर अच्छा शाइर शाइर अर्ज़ु कयो आहे सॾे कोई संग दिलि जे पंहिंजे हथनि सां वाह 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 सॾे कोई संग दिलि जे पंहिंजे हथनि सां पीआरे त पोइ आहे मज़ो महकशीअ जो वाह 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 अर्ज़ु कयो आहे उस्ताद लॻे थो त पंहिंजा ताज़ा कलाम ॿुधण आई आहे उस्ताद चई त ऐं ढोलक सेखारियांसि न हिनखे मुंहिंजा ताज़ा कलाम मुतासिर कंदा लॻे थो त हीअ बि पंहिंजे बणिया त मुंहिंजो मतिलबु आहे त अर्ज़ु कंदी आहे सियाणनि सच चयो आहे असां अर्ज़ु कयो आहे चंडो चंडे खे सो कोह ते ॻोल्हे लहे छा मतिलबु आहे न बकुल ताज़ा कलाम खणी आई आहे अलाए पारू था बहरहाल जेके बि हिन जा अर्ज़ असांजे अखियुनि ते हूंदा इरशाद न्याणी इरशाद अर्ज़ु कयां थी इरशाद सारी दुनिया छॾे तोसां कयम चा दूरी छॾे दिलि रुबा सिक में सुरंदो आहे वलण तूं आई मुंहिंजो भाउ घर में अची वे भेण जे वाह वाह हाणे मां अर्ज़ु कयांसि बिस्मिल्लाह की न तूं कदेसि तूं करे तूं करेसि आऊं करे ईअं तकड़ में अधे कंहिंखे भाउ न कंदी कर न आहे इंसान त इंसाननि में ईअं डांटो खणी गाह न कंदी कर ईअं घटियुनि में अकेली आव न कंदी कर कुसी न वञी कंहिं कासाई हथां अर्ज़ु कयो आहे रोज़ थो रंग ऐं रूप मटाए चंद्र भी तो जहिड़ो ई आहे चंड भला नानो अथसि छा अड़े बेवकूफ़ असां त आसमानी चंद्र सां तशबीह ॾींदे सजण खे अर्ज़ु कयो आहे त रोज़ थो रंग ऐं रूप मटाए चंद्र भी तो जहिड़ो ई आहे गुल हणी त बि सोचे हणजां पहिरीं अर्ज़ु करण दे पहिरीं माण्हूअ जो मीज़ान ई छा आहे गुल छो तूं अर्ज़ु कंदो रह
मां तो के दाद दीदो तो रहा अरे मां तो के दाद दीदो तो रहा दीदो तो रहा तो के दाद तो के भी दीदो तो रहा ओके भी दाद दीदो रहा दाद दीदो तो रहा दाद दे खिलाल असांखे तकड़ आहे असांखे मुशाइरे में शिरकत करणी आहे इन करे तो में शाइर जे सम्झण जी सलाहियत ई कोन्हे असां में पातर थियण जी सलाहियत न आहे छोरी तू ही शादी करी हलो हलो शादी ॾिसे हल हट परे तू कोड जो है ये सूबेदार साल पोक जी पेरी मुको थार तो सही अच्छा अॼु अलाह बचायो थी फट मारे विझाए या को डरी हिकड़ी हणाए या मेजालो ॿाहिर असां मोलन के छा मारींदे असां तो वही तेरे प्यार में मुआ पे आई सरकार वाकई या न सुना यह हकीकत है मां तो सा तमाम घणो प्यार कंदी आहियां तमाम घणो ऐं मुंहिंजी इहा सिकत है जेका तोॾे मूंखे बार बार वठी थी अचे सोणी मां तो तुझी ॻाल्हियुनि खे मज़ाक सम्झंदोसि सची पूरा मुठे था पर तो खटियो मुहार है हाणे मरण जीअण तोसां हीर मुछ ते हथ अली शेर जो वाइदो हल थई ॾेढ चांहि ये खाली कुर्सी पे कंहिंजी आहे सरकार इहा मुबारकान जे चङे मुड़ुस पुनल ख़ान मुबारकान जी आहे हिन जो मतिलबु कमदार त हुन असांजो सॾु क़बूल न कयो ठीकु आहे हिन जो बंदोबस्तु करणो पवंदो अदा साईं अॼु हुन असांजो सॾु क़बूल न कयो थी सघे थो सुभाणे ॿियो को क़बूल न करे जेकॾहिं ईअं थियो त पोइ असांजो रोबताब कीअं हलंदो हुनखे पोइ था ॾिसूं पहिरीं तव्हां हिननि सभिनी खां सयूं त करायो अदा साईं भॻा कोन था वञनि ही बि हिते असां बि हिते पहिरियां तो न पुनल खे सिख ॾियणु घुरिजे जंहिं तव्हांजे हुकुम खे मञण खां इनकार कयो आहे इनकार कयो आहे लालो वञ खुदनि मंगणहार खे चओ त सुबुह जो दोल ते डोंको हणी सभिनी ॻोठ वारनि खे चौहाटे ते गॾु करे हाज़िर बाबल साईं जेको साईं जिन जो हुकुम इन खे सज़ा ॾियणी आहे सज़ा ॾियणी आहे
सभिनी ॻोठ वारनि खे इतला थो कजे हिन चौराहे ते सभु गॾु थीन ऐं वॾेरे जो हुकुम अथव। असांजे हुकुम मंदर को इनकार क्यों है? दिफा क्यों पावे लगे? पानी 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 मिलंदो तोखे ज़रूर पानी मिलंदो पर उन खां पहिरियों तोखे हिन दस्तावेज़ ते सही करणी पवंदी। यज़ीद जी औलाद मां हुसैनी हुकदार आहियां। रो ख्याल पंहिंजे दिल मां कढी छॾ। ज़मीन लिखी ये धरती मां आहे। मां जो सौदो को गैरतमंद इंसान न कंदो। तूं छा मां तुंहिंजे वॾनि खे बि क़ब्र मां उथारे उन्हनि खां सही वठंदुसि। सही कर। आहे को मां जो लाल, आहे को तहां मां जो लाल जेको हिन जी मदद करे। आहे को शेर वॾेरा पुनल खे ॿधियो वेठा आहिनि, कुट कुटां लॻायो वेठा आहिनि। पुनल जो कहिड़ो ॾोह आहे जो हुनखे ॿधी ऐं मारनि था? अदा चवनि था त ज़मीन लिखी ॾे न त ॿुट मारे छॾींदासीं। ॾाढो कुटींस पिया, उल्टो कयो कुटींस पिया। ज़हूर बनी त पुनल जी आहे, खाता पुनल जा, वॾेरे जे पीउ जा खाता जो पुनल खे ॿधी मारियो अथनि। बदमाशी था कनि। हल मूंसां। हा साईं हलूं था। मूंसां त छटको त ॾियां अॼु न छॾींदासीं। टिठ में गोली हणंदुसि। तो छा सम्झो? चाचो पुनल लावारिस आहे, हुनजो केरु वारिस कोन्हे। सरेआम चौक ते तूं हुनखे बेइज़तो करे खाता फेराईंदे। ज़मीन तुंहिंजे पीउ जे खातनि ते
खातो हुन जो हां किस ताईं ज़ुल्म कंदे केस ताईं ॾाढो कंदे ॾाढो चङो कोन थई ही दौर ॿियो थई मता मथे में फेरी हुजई आ नंढड़ा वडेरा डाची हणे 10 त तोडो हणे 13 हां छा समझियो चाची खे गरीब आ पुठ कोन अथस अरे जेके अल्लाह जी पुठ हुजे या असां जड़ा जोधा जवान हुजन उनखे तव्हां छा कंदो वॾे पेट वारा निकर खातो अचे चाचा पंहिंजे मन ते वठो तव्हां छा सम्झो टई भाइर हिन वीचारे मज़लूम ते ज़ुल्म करे खाता फेराईंदो तुंहिंजो पेट न फाड़िया मां पेट न फाड़िया मां खाई खाई सूअर थी पिया ग़रीबनि जा खाता था फेरायो कमदार लालण तुझा त लाडा मां गाईंदुसि हाणे लालण तुझा मां लाडा गाया न लाडा हाँ छा समझो चाचे पुनल खे गरीब मज़लूम लावारिस अड़े जंहिंजो मौला वारिस हुजे उनखे लहर न लोॾो छा खाता फेरायो था लालण इहे थई मुंहिंजा लाडा जेके तुंहिंजे साम्हूं मूं ॻाया कुझु वॾेरे खे ॻाए ॿुधायोमांइ कुझु तोखे जे तव्हां कमदार सही हुजो न ज़मानो सही थी वञे वॾेरा ख़राब न आहिनि उन्हनि खे ख़राब करो तव्हां कमदार हरू भरू जूं चुटूं चाबियूं ॾेई खाता फेराए अली शेरा याद रख जाए जेका तो असांजी बेइज्जती कई आहे उन जो पलाट कंदासीं पलाट टिलण ओ मुंहिंजा टिलण जी कया सा भागी साहब सदके कया है सुबह का वेठी शाम ताईं अर्ज कया है तू हुकुम त कर न टिलण संगत सूदो हरदम हाजिर मिला थी हाजिर तोड़ विजे न संगत के अरे कीअं संगत जी पचर छॾियां संगत का सवा मां ईअं अधूरो आहियां जीअं फनकार साज़न खां सवा हारी ढगन खां सवा गाॾो गॾह खां सवा कैमरा बैटरीअ खां सवा इहा संगत न हुजे हा न त मां भाणे जा पादर कीअं सां मुंहिंजे हिसे जा ॿार त इहा संगत खणंदी आहे न इहा संगत न हुजे हा त मां फनकार बि न हुजां हा ऐं तोखे हासिल कीअं कयां मुंहिंजी सभागी त पोइ दिलि ॿध करे शादी मोकिल पाण वारी संगत खे मुंहिंजे भाउ ॾे त संग घुरनि हा हुकुम आहे साहिब भागी इहो मुंहिंजे हिसे जा ॿार बि त संगत खणंदी न हाय मुंहिंजा संगत हाज़िर आहिनि आख़िर यारनि मुंहिंजे कमी दा ॿियो केरु ईंदो चिड़े माइट छॾियमि तो ल यार पोइ बि धार कई दिलदार ॾेई चइनि ॾींहंनि जो प्यार मूंखे छा खां छॾई छोरी शाबाश हुजई उस्ताद मार पवई उस्ताद या छोरी सभागी न थई निभागी थई तोसां गॾु असांखे बि माराईंदी अरे मुंहिंजा शागिर्दो तव्हां त मुंहिंजा नंढपण जा दोस्त आहियो न तव्हां हर ॾुखे वक़्त में मुंहिंजो साथ ॾिनो आहे हे बि वक़्तु यार मुंहिंजी ज़िंदगी जो अथव ज़िंदगी जो मसइलो तुंहिंजो मोते मोह में असांखे थो मोकिली न रे शागिर्दनि जो कमु आहे उस्तादनि जो ॿार खणणु
पाण हलंदासीं उस्ताद जो संग वठण। शादी थींदी त दोलनि सां थींदी, जीअं ॻोठ वारनि खे ख़बर पवे त फनकारनि जो काज आहे। पोइ उथ, अॼु था हलूं। उथी हलूं। उथ था हलूं। अम्मा पानी तो प्यारी। हाँ बाबा। अबा मंजूर थोरो थधे दिमाग़ सां सोच। वॾेरनि सां वेर, कारीगर ते पेर, डंग हणी विधऊं न त पोइ छा थींदो? बस बाबा बस, वॾेरनि सां साह न आहे विधो। नई वॾेरा हिन धरती जा धणी आहिनि, जीअं चवनि तीअं ई थिए। धीअ तूं ई सम्झाइस भाउ खे, छोरो त मूंखे लेखे ई कोन थो। ज़मीन पंहिंजी लिखी ॾिनमि, हथ कपजी विया, हाणे छा थींदो? अदा इहा ज़मीन लिखिजी वई त पोइ छा थी पियो? पाण वटि ॿी ज़मीन त आहे न। बस रुगो सिरनि जो ख़ैर हुजे अदा, सिरनि जो ख़ैर। बस कर, हणाइनि चंबो वॾी आई आहे सेबती, मूंखे थी सम्झाई। हल मतबर बाबा, कुझु बि थी पए वॾेरनि खे ज़मीन न आहे ॾियणी, सम्झी? हिन छोरे जे दिमाग़ में त बोल भरियल आहे। वते थो वॾेरनि जे ख़िलाफ़ अनाज शनाज बकंदो। जे न ख़बर पइजी वई उन्हनि खे त हिन छोरे जो लाश बि असांखे हथ कोन ईंदो। बाबा एॾी कावड़ न कर। अॻे तूं बीमार आहीं, वरी तुंहिंजी तबियत ख़राब थी पवंदी। मूंखे ॾिस न, मूंखे ॾिस। अहिड़ा जे फिक्र हूंदा त धूड़ ठीक थींदुसि, वञी क़बर भेड़ो थींदुसि, क़बर भेड़ो। बाबा खैर घुर खैर, मरन तुंहिंजा दुश्मन, तूं छो? अलाह सीधो के हयाती दे। तोखे न कुझु थियो त मुंहिंजो ॿियो केरु आहे? तुंहिंजे सिर ते मारियो आहे। बाक़ी तुंहिंजे भाउ जा जेके लक्षण आहिनि त झंग मुंहुं करे हलियो वञा। सम्झाइसि धीअ, अकुल खां कमु वठे। वॾेरनि खे असीं कोन पुॼी सघंदासीं, कोन पुॼी सघंदासीं। मूंखे त पक ई कान थी पवे त तव्हां सां इहो कमु थियो आहे। अलाह करे इहो सभु कूड़ हुजे। बस कर पुफी अम्मा, बस कर। बस कीअं करियां? मुंहिंजो त अंदर थो टहिके, अंदर। मुंहिंजो बस पुॼे त हिन अली शेर जा हेतिरा टुकर कयां। तूं घबराए न पुफी अम्मा, तूं घबराए न। हिन अली शेर खां पंहिंजी कयल बेइज़ती जो अहिड़ो त प्लान कंदुसि जो दुनिया दंग रहिजी वेंदी। मुंहिंजो त रत पियो टसके पुफीअ मां, रत। दिलि त चए थी त इन्हे अली शेर जे जिस्म जा गफ़ा करे छॾिया पुफीअ मां। भले सखणा वेठा अहवाल कयो। को तो चवे हीअं कंदसि, को तो चवे हूअं कंदसि। इहा मूंखे पक आहे, कुझु बि कोन कंदो। कहिड़ो नक खणी राज में आऊं हलंदसि। अड़े हू हिकिड़ो ॼणो त ही टे ॼणा। हैफ़ हुजे तव्हांजी हयातीअ खे, हैफ़ हुजे। फटन ते लूण न बुरक फुफीअ मां। पल्ले वांगुरु हुन जा बेरा न कयमि। मुंहिंजो बि नालो सोराब ख़ान न आहे। तो में दाणा ॾिसां थी, बाक़ी हिननि ॿिन्हिनि में को हाल कोन्हे। ॾिसी रहिजे त हाणे छा थो थिए। चाचा पुनल, दिलगीर मतां थियो आहीं। असां सभु हिकु आहियूं। को बि मुबर खाणी वॾनि खे ज़मीन कोन ॾींदो। सिर वञनि था त वञण दे। अबा अली शेर, वॾेरनि तोवारी ज़मीन जा खाता फेराए पंहिंजे नाले ते करे छॾी। मोकल अथनि चढ़नि मुंहिंजे न आंगूठे ते खाता था फेराए। हिकु दफ़ो न भले 100 दफ़ा खाता फेराए। मुंहिंजी न ज़मीन ते अखि खणी ॾिसनि, हीअं ॿई अखियूं कढी छॾिया आहिनि, अंधो करे छॾिया आहिनि। सम्झनि छा था पंहिंजो पाण खे। जिन मुंहिंजे ॿने ते अचनि, हे कुहाड़ी ॾिसे थो न, जॻूं कटे लूलो लंगड़ो करे छॾिया आहिनि। सम्झे छा थो पंहिंजो पाण खे इहो ढिठर सरदार ख़ान। खाता थो फेराए।
मां आहियां मरी, मुंहिंजो बि नालो अली शेर आहे, अलीअ जो शींहुं आहियां मां। सरदार खान, दर तपाए छॾींदासीं तुंहिंजो। तोखे त तॾहिं ख़बर पवंदी जॾहिं तुंहिंजा चमचा तुंहिंजे दर ते दहींदा। असां चोर न आहियूं, पर ज़ोरनि मथां ज़ोर आहियूं। तो जिन वॾेरनि जे कुल्हनि ते बंदूक रखी मज़लूमनि जो शिकार कयो आहे, असां उन जे वथाणनि खे बाहियूं ॾेई छॾियूं आहिनि, बाहियूं। सरदार खान, असां या बाहि तुंहिंजे ताक़त खे रस्ते नाबूद करण लाइ ॿारी आहे। तूं उन में उलझी उजामी वेंदे। खोट, असां संदसि दोस्तनि जी दौलत लुटे संदसि ज़ुल्म ख़िलाफ़ जिहाद जो ऐलान कयो आहे। सरदार खान, पुलिस इस्तेमाल करी या सियासत, पर असांजी तुंहिंजे ख़िलाफ़ जंग जारी रहंदी। बरियाम खान, असांजो बि हिन जंग में तोसां साथ रहंदो। बाबा साईं, तव्हां खां सवाइ असांजो केरु आहे? हीउ टियों चकर असांजी चोरी थी आहे। असां इंसाफ़ कयो वञे, जे चओ त असां हिन ॻोठ मां लॾे वञूं। अड़े हेॾे हाणे कीअं था मिसको? जॾहिं का दॿ थी पवे त भॻा था अचो। भले कुटिजो त का कल्ह पवे त घणे वीह 100। न चईन कमदार, न चईन। ही वीचारा किॾां वेंदा? असांजे दर तां त दुश्मन बि ख़ाली कोन वेंदा आहिनि। ही त असांजा पंहिंजा आहिनि। वाड़े बोतार वाह, तव्हां त रहम जा घर आहियो, रहम जा घर। बाक़ी मौला तो ॼाणे ही त जीअर ई गॾ जे पेट में विझण जहिड़ा आहिनि। बाबा साईं, कयल ग़लतियुनि जी माफ़ी था करूं। असां त छा, पर असांजे बचनि जो बि बाबा जे मथां सिर कुर्बान आहे। वक़्तु परे नाहे, ॼाण वोट थिया ख़बर पइजी वेंदी। ॿिया ॾींदा आहिनि कमदार लिकी वोट, पर असां बाबे खे वोट सरियाम ॾींदासीं। ॾिसो बाबा, असां सियासत कंदा आहियूं अवां जी ख़िदमत जे लाइ। जॾहिं वक़्तु आयो न त इन ॻाल्हि खे बि ॾिसी वठिबो। कमदार, इहा जांच कर त हिननि ग़रीबनि सां कंहिं वेर वेंदो आहे। हाज़ुर बाबा। अलाह चङी कंदो, तव्हां दिलि जाए कयो, घटि कान थींदी। ठीकु आहे? अली शेरा ना वाह लालू वाह, तूं त कुल में पंहिंजे पीउ खां बि गोए खणी आहे। बाबा साईं चवंदा आहिनि जॾहिं वारो मिले त घटि न कजे। मौला तो ॼाणे हाणे कम खे छिके रखो। हाणे मज़ो ॾिसंदो वञजांइ हिन अली शेर सां कहिड़ो तो अचर कयां। हलो सूबेदार साहब, शाबाश पुट खे शाबाश। हिन भेरे मेल खटी ॾेखारजांइ। वालेकुम सलाम। ख़ैर में अचणु थियो आहे? छा थियो आहे? छा ॻाल्हि आहे? कीअं थियो? छा आहे सिस्टम? अलीशर तो केस दाख़िल थियो आहे। कंहिं कयो? सरदार। अच्छा, हुन सरदार कयो आहे। सरदार सां असांजो कहिड़ो वास्तो? जेकी ॻाल्हि थियणी हूंदी त असां सां हाज़िर आहियूं। जेकॾहिं थाणे ते चवंदो होॾे मिलण लाइ तयारु आहे। अलीशर मां मजबूर आहियां, तोखे हिन टाइम सां थाणे ते हलणो पवंदो। बिल्कुलु मां हलंदुसि, कानून खे हथ में कोन थो खणां। हलो हलो हलो। अॻियां
हिन जी ॿियूं फॉर्मेलिटी सब पूरियूं? जी सर। ठीक है, ये केस तव्हां मोकिले छॾियो। थैंक यू सर। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। शहरी छा? अस्सलाम वालेकुम। वियो। तव्हां छो तकलीफ़ कई? मूंखे हुकुम करियो आहे मां पाणी हलियो अचां। तकलीफ़ जी कहिड़ी ॻाल्हि आहे? तूं त असांजो पंहिंजो आहीं ऐं पंहिंजनि ॾे वञण में आर न महसूसु कबो आहे। छो था शर्मिंदो करियो? ये कुर्सी ये इज़त अव्हां जे करे ई त मिली आहे। हुकुम करियो, कहिड़ो कमु आहे? सूबेदार साहब, इन्ही अली शेर सां घटि न थिए। सटे कुटे अहिड़ो त तुम्बो कजोसि जो ज़िंदगी भर यादि रखे। अलाए छा थो सम्झे पंहिंजे पाण खे। अव्हां जी दुआ खपे। हिते चङनि भलनि जी दाल नाहे गिरंदी। अली शेर कहिड़े वण जी बूटी आहे? बसि अव्हां बेफ़िक्र थियो। ऐं हा सूबेदार साहब, अॼु राति असां हिकु हल्की फुल्की महफ़िल रखी आहे ऐं उन महफ़िल जी तोखे असां दावत ॾियूं था। ठीक आहे, ज़रूरु अचिबो। चङो मोकिलाणी। हा ठीक आहे न? छाते मछी वांगुरु पिया था फटको। दरअसल असीं तोॾे रिश्ते लाइ पिया आयासीं। तुंहिंजी भेण हिंदोरनि में लुॾंदी, उस्ताद रुगो अर्ज़ कंदुसि। छाजा अर्ज़? न्याणी जो नसीब न वञा, असांजो उस्ताद वॾो फनकार अथई। मुंहिंजा बि कुझु शर्त आहिनि। तव्हांजो उस्ताद क़बूल कंदो? हुकुम कर। ज़मीन जी गुॾ असांजे बिले, बर्तन धोइण उस्ताद जे बिले। मां बि कुंवारो आहियां, मूंखे बि संग घुरिजे। नौजवान आहियां। अदा तुंहिंजो लायो सजायो थींदो पहिरियां उस्ताद। न अबा, तव्हां फिरी वेंदव। अॻ में मूंखे परणायो। ठीकु आहे, तोला अहिड़ी कुंवार था ॻोल्हियूं, रुगो पियो अर्ज़ करीसि। दाद में कुल था तुंहिंजे मथां निछावर थींदा, पर मुंहिंजो मतिलबु आहे त था बि जाम मिलंदा। ठीकु आहे, तव्हां वञो। पोइ ईअं तव्हांजो कमु थी वेंदो। चलो भला असां हलूं था हाणे। ठीकु आहे। सर ये अली शेर। ॾिसो अली शेर, मुंहिंजी तोसां का दुश्मनी न आहे। जेकॾहिं तूं चवंदे त तोखे हाणे जो हाणे आज़ादु करे छॾींदुसि, पर हुन जे अवज़ हिन दस्तावेज़नि में तोखे सही कयो। इंस्पेक्टर, एतिरो तशद्दुद कर जेतिरो सुभाणे तूं बि सही सघी। तोखे बि हिन तरह में रहणो आहे ऐं मूंखे बि हिन तरह में रहणो आहे। लॻे थो त तोखे पंहिंजी ज़िंदगी सां प्यार नाहे, तॾहिं त एतिरी ज़ुबान थो हलाई। कुझु सोच, अकुल खां कमु वठ। जीअं चवां थो तीअं कर, जिन त अहिड़ा कलम केस दाख़िल कंदोमांइ जो सॼी ज़िंदगी जान न छॾाए सघंदे। बस बस इंस्पेक्टर, बस बस वरी हिकु लफ़्ज़ बि न, भले 100 कलम हण, पर ज़मीन हरी जी मां होती आहे। को बि हलाली पुट पंहिंजी माउ जो सौदो नाहे कंदो। जेकॾहिं उहो हरामी पुट आहे पोइ पंहिंजी माउ जो सौदो कंदो। अली शेर हलाली पुट आहे, मरदे मरी वेंदो, पर
मां जो सौदो न कंदो न धरती मां जो कॾहिं बि सौदो कोन कंदो। हर जेतिरा कलम हणणा अथई हण। सुठो अथई त मूंखे मार मूंखे मारे मूंखे कढी करे छॾ किथे। जे आउं बची वयुसि न पोइ तूं न बचंदे अली शेर उन ॾे मूंखे ॾाढो दुख थींदो जंहिं ॾे तूं ॿियनि जे हथ में वञे। वठी वञोसि लाकअप कयोसि। चाहियो तो तुझे वजूद खे गोलियुनि सां परूड़ करे छॾियां। तूं छा तो समझी अली शेर निधड़ को लावारिस आहे। वॾेरा असां अञा जीअरा आहियूं। जेकॾहिं असांजे सोट खे कुझु बि थियो त असां तोखे ज़िंदा न छॾींदासीं। तव्हां बि टे ऐं असां बि टे कन खोले ॿुध वॾेरा। जेकॾहिं ॿाहिरि कोटनि जा कुंकर आहिनि त पोइ 100 टपे सिर ॾींदा बि आहिनि ऐं वठंदा बि आहिनि। हीअ धमकी न ही चैलेंज अथई चैलेंज। रुगो झड़ करे छॾींदो साईं। सम्झी या न? अचो सूबेदार जेकॾहिं अली शेर तोखां बची वियो त पोइ तुंहिंजो ख़ैरु न आहे। तुंहिंजो ख़ैरु न आहे। सूबेदार कलम बि तो वटि ऐं कानून बि तो वटि ऐं नहीं अल्लूअ खे फाही घाट ते पहुचाईंदे बि तो। जेकॾहिं ईअं न थियो न तूं बचंदे ऐं न तुंहिंजो खानदान। मां चवां थो वञ पंहिंजो कमु कर। मूंखे त सम्झ में नथो अचे त तव्हांजी एॾी ताक़त ऐं दहशत ऐं मामूली कुड़मी जेके तव्हां सां मुआदो था अटकाइनि बाक़ी इहा तव्हांजी ताक़त कहिड़े कम जी आहे। अफ़सोस आहे सरदार खान अफ़सोस आहे जो मामूली माण्हू तव्हांखे तॾहिं ते अची तव्हांखे दॿाए था वञनि। ख़बर पई आहे त सुभाणे मूंखे पुलिस रिमांड ते थी वठी। भले रिमांड वठनि केस त चालान थींदो न। कोर्ट में सुठो वकील करे ज़मानत कराए वठंदासीं। अदा पुलिस जे टिक साज़न जी तोखे ख़बर न आहे। ही पिया रिमांड वठंदा पिया रिमांड वठंदा। रिमांड जे आसरे मुड़ुस कोन मारायो। सोटर बस रुगो तोखे सुभाणे पुलिस कोर्ट में पेश करण लाइ वठी अचे पोइ ॾिसूं था ते रिमांड कीअं थो थिए। अदा जल्दी करियो साहब अचणो असांजी नौकरीअ जो मसालो। ठीकु आहे वॾा चङो सोट अलाह चङी कंदो। तूं दिलि ठाहे कर घटि न कंदासीं। ठीकु आहे वॾो सही थो चएव। हुनजी बि नौकरीअ जो सुवालु आहे। खेसि नौकरी तेल गॾो यारनि खे सलाम ॾिजो। माशाल्लाह माशाल्लाह माशाल्लाह। दादा ही गॾु अॼु मूंखे यकीन आयो तव्हां ॾाढी ताज मोहम्मद खान जी औलाद न हो हुनजी औलाद। इहो छा थी चवी पुफीअ मां? मुंह ते झटका कावड़ करियो बाक़ी घर में छुटी थी अथव। अड़े कुॾी मरो अड़े मां जे तव्हांजी जाइ ते हुजां हा त इहे लाश थी वेंदा लाश तो हाणे खजंदा पुफीअ मां। तूं ॾिसंदी वञजां ऐं लाश ॻणींदी वञजां। भले मुंहिंजा लक्ष्मी जे उभरंदे तव्हां न कयो सो लहंदे छा कंदो। बस कर पुफीअ मां बस कर। तूं बि ॾींहों ॾींहुं वधंदी थी वञी। एतिरो बि न वध पुफीअ मां जो मां अदब जा लीका लताड़े वञा। सच ॻाल्हाए त मुर्सनि खे कावड़ थी लॻी। हलण पाण खां कोन पुॼे लख नाल त गोॾनि कुझु कोन सखणियूं सलाम पिया कंदो। घुरायां थी हक़म खाने ॾिसो कीअं तो मिंट लॻे थो त जेको मां पियो सोचियां तव्हां उहो ई पिया सोचियो। सोराब हाणी पाणी मथे खां चढ़ी वियो आहे। जेकॾहिं हाणी न निकितासीं न त घोता खाई मरी वेंदासीं।
वो तो असां न असां जो दुश्मन खंदो रत जे तिरा में अदा सही रत जे तिरा में उन वक्त ताईं मुझे अंदर जी बाह छकी न थींदी जेस ताईं मां पंहिंजे दुश्मन जे रत जा छंडा पंहिंजे सीने ते न हणंदुसि। असां जे इंतकाम ऐं अली शेर जे लाश जे तड़पड़ ते ही ज़मीन ऐं आसमान कंपी वेंदा कंपी वेंदा। बाहर कर पुलिस ने बोली तू बन ठीक है।